हेलो, हाउ आर यू? अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, कीअं आहियो? उम्मीद थो कयां तव्हां ख़ुशी आबाद हूंदा। पंहिंजो नदीम फरहाद इलाही सारनि ॾींहंनि खां पोइ वरी पंहिंजो लाइव अचणु थियो आहे। ऐं वॾी महिरबानी दोस्तनि जूं खोड़ सारी महिरबानियूं जिन मुबारकबाद ॾिनी ख़ुशि थिया। वॾी महिरबानी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू। ॿियो कीअं आहे दोस्तों? थैंक यू। वॾी महिरबानी सर ख़ालिद आज़ाद साहब, थैंक यू। ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। इलाही सारा दोस्त जेके मुंहिंजे सिंगिंग सां ऐं मूंसां प्यार कनि था, वॾी महिरबानी। अॼु हैदराबाद में मौजूदु आहियां। जी लतीफ़ जी ॿोली तव्हां सभिनी जो ख़ादिम आहियां। तव्हां मूंसां प्यार कंदा आहियो ऐं मुंहिंजी सिंगिंग सां प्यार कंदा आहियो। तमामु वॾी महिरबानी ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां दोस्तनि जो। इलाही सारनि दोस्त आहिनि। थैंक यू कयूं भाई, महिरबानी महिरबानी। मौला तव्हांखे सलामत रखे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे।